इंसाफ कयो पुलिस गर्दी ना मंजूर जी पाकिस्तान बार काउंसिल जे सॾ ते वधंदड़ महांगाई तेल ऐं बिजली जूं क़ीमतूं घटाइण कंदकोट पुलिस गर्दी ऐं मगुनि जी बाज़ियाबी तोड़े ॿियनि मुतालबनि जे मंता लाइ ज़िले कंबर शदाकड़ में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सॾ ते वकीलनि अदालती वहिंवार जो बाइकाट कियो। इन सिलसिले में अदालती वहिंवार में पेश न थिया। ॿिए तरफ़ लाड़काना बार एसोसिएशन जे तरफ़ां बार ऑफिस जे अॻियां वकीलनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते गॾु थियल जनरल बॉडी खे ख़िताब कंदे ज़िले बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट मोहम्मद अयूब खानज़ादो, जनरल सेक्रेटरी एडवोकेट शफ़ी मोहम्मद खोसो, एडवोकेट रफ़ीक अहमद खुश्क, एडवोकेट अली बख्श चांडियो, एडवोकेट सनाउल्लाह गिलाल ऐं ॿियनि चयो त निगरान सरकार अवाम जे मसइलनि खे हल करण में नाकाम साबित थी चुकी आहे। अवाम महांगाई जे चक्की में पीसजी रहियो आहे। सॼे सिंध मां माण्हुनि खे पुलिस जी सरपरस्ती में अगवा करे कयो पियो वञे, जॾहिं त मगवियुनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कंदड़ वकीलनि, सिविल सोसाइटी वारनि ऐं शहरियुनि ते तशद्दुद करे उनखे धमकायो पियो वञे। कंदकोट वारो वाक़ियो बि इन सिलसिले जी कड़ी ऐं अमली सबूत आहे। हिननि घुर कई त प्रिया कुमारी समेत तमामु मगवियुनि खे बाज़ियाब करायो वञे, तेल ऐं गैस जूं क़ीमतूं घटाए महांगाई जो ख़ात्मो आंदो वञे। सालेह खोसो, इबरत न्यूज़, शहदादकोट।